इमरान खान आइन ऐं पार्लियामेंट ते हमलो कयो, नेब खे इस्तेमाल करण जो एतराफ़ कयाईं। खूनी मार्च करण जमहूरी हक़ नाहे। हुकूमत मुल्क खे खूनी मार्च करण खां बचाइण चाहे थी। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नाअहल ऐं नालाइक माण्हू 4 साल इक़्तिदार सां चिंबड़ियल रहिया। पीटीआई केपीके में सरकारी हेलीकॉप्टर इस्तेमाल करे रही आहे। इमरान खान कहिड़ी हैसियत सां हेलीकॉप्टर इस्तेमाल करे रहियो आहे। हाणे अवाम कूड़ ॿुधी थकिजी पियो आहे, पर इमरान खान कूड़ ॻाल्हाए ॻाल्हाए नाहे थको। इमरान खान इदारनि ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए रहियो आहे। हुकूमत पेट्रोल ते ॾिनल सब्सिडी मरहलेवार ख़त्म करण जो फ़ैसिलो करे छॾियो। अॼु हथमी फ़ैसिलो कयो वेंदो। 16 मई ते पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध जो ख़दशो। पेट्रोल जे क़ीमतुनि में 10 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में 15 रुपया फ़ी लीटर वाध जो इम्कान। ओगरा अॼु समरी वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिले छॾींदी। ओगरा हुकूमत खे पेट्रोलियम इस्मनि ते वधंदड़ सब्सिडीअ खां आगाह करे छॾियो। हथमी फ़ैसिलो नाणे वारी वज़ारत वज़ीर आज़म सां सलाह मशवरे सां कंदी। कराची में थियल दहशत गर्दी जी मज़म्मत कयूं था। कराची यूनिवर्सिटी हमले में मुलविस जाबदारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त चीनी उस्तादनि जे मारिजण ते खेसि अफ़सोस आहे। चीनी शहरियुनि जे सिक्योरिटी यकीनी बणाई वेंदी। माज़ीअ में बि दहशत गर्दीअ जो मुक़ाबिलो करे कामयाबी माणी। पाक चीन दोस्तीअ जे दुश्मननि खे बख़्श न कयो वेंदो। इमरान खान अॼु राति हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो। ट्विटर ते जारी कयल बयान में इमरान खान चयो आहे त संदन हुकूमत माण्हुनि जे जलसनि धरणनि ऐं रैलियुनि खां न रोकियो, छाकाणि त हू जमहूरियत लाइ पुरज़म आहिनि। हू पंहिंजे समूरनि माण्हुनि खे मुतालबो करे थो त इशा जे निमाज़ खां पोइ पंहिंजे शहरनि ऐं इलाइक़नि में हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज कनि। को ग़लतफ़हमीअ में न रहे, हू अॼु सियालकोट ज़रूरु वेंदो। इम्पोर्टेड हुकूमत सियालकोट में इश्तियाल अंगेज़ी कई। हुकूमत जेको कुझु कयो आहे इहो गैर मुतवक़ा न हो। ज़मानतुनि ते आज़ाद जाबदारनि जे टोले सदाईं फ़ाशिस्ट हरबा इस्तेमाल कया आहिनि। सियालकोट में पीटीआई जलसे जो हंधि मसीह बिरादरी जे एहतजाज बाद तब्दील करे छॾियो। पीटीआई पारां बिना इजाज़त जे जलसे जी तयारियुनि ते पुलिस कार्रवाई। उस्मान डार समेत केतिराई पीटीआई कारकुन गिरफ़्तार। पुलिस क्रेन जी मदद सां सीआईटी ग्राउंड मां जलसे जो सामान हटाए छॾियो। पुलिस कार्रवाई ख़िलाफ़ पीटीआई कारकुननि जो एहतजाज। पंहिंजी बेमक़सद सियासत ऐं फितनेबाज़ी कंहिं ॿिए हंधि वञी करियो। जलसे लाइ पूरे सियालकोट में अव्हां खे चर्च खां सवाइ ॿी का बि जाइ न मिली। हुकूमत जी अवलीन ज़िम्मेवारी समूरनि अक़लियतुनि जे हक़नि जी रखवाली करणु आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ पंहिंजे ट्वीट में चयो आहे त चर्च जे ग्राउंड में जलसो मसीही बिरादरी जी इबादत गाहनि जी तौहीन आहे। मसीही बिरादरी केतिरनि ई ॾींहंनि खां उन ते एहतजाज करे रही हुई। जलसो करण पीटीआई जो हक़ आहे, पर मज़हबी जज़्बनि खे छीहो रसाइण संदन हक़ नाहे। उन जो खेनि इजाज़त न ॾिनी वेंदी। हाणोकी हुकूमत फाशिस्ट आहे। जलसे जी इजाज़त न मिली त लॉन्ग मार्च जो ऐलान करे सघिजे थो। शेख रशीद चयो आहे त हाणोकी हुकूमत डिक्टेटर हुकूमत खां बि अॻिते निकिरी वई आहे। माण्हू लॉन्ग मार्च तरफ़ वञी रहिया आहिनि। जल्द ऐलान थी सघे थो। ताक़त जो इस्तेमाल कयो वियो त पीटीआई वधीक उभरंदी। 17 खां 18 मई ताईं पीटीआई जूं गिरफ़्तारियूं शुरू कयूं वेंदियूं। हुकूमत अनारकी तरफ़ वधी रही आहे ऐं मुल्की हालतूं ख़राब करणु चाहे थी।
मुल्क डिफेण ॾांहुं वधी रहियो आहे ऐं डिफॉल्ट थियण वञी रहियो आहे। ईंदड़ 15 ॾींहं अहम आहिनि। इमरान खान की सियासत के 5-6 सालों को देखें तो पहले इसका नाम पड़ा तालिबान खान, फिर उसका नाम पड़ा बुज़दिल खान। सिलेक्टेड का लफ्ज़ इस्तेमाल किया चेयरमैन साहब ने, क्या सुपर हिट हुआ और क्या इसके ऊपर फिट बैठा। नालायक का नाम कैसा फिट बैठा, नाइल का नाम कैसा फिट बैठा, बोरान खान का नाम इसके ऊपर कैसा फिट बैठा, तोशा खान का नाम कैसे फिट बैठा। चूंकि अब ये इसके ख्वाब में आ गया कि एटम बम होना चाहिए, तो फिर इसका नया नाम है बम खान, और ये भी मेरे ख्याल में फिट हो जाएगा इसके ऊपर। सईद गनी इमरान खान खे बम खान करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान मुल्की सलामतीअ लाइ ख़तरो आहे ऐं मुल्क में ॾिफेड़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहे। इमरान खान इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश न करे इक़्तिदार मां निकिरण खां पोइ ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी अवामी मार्च खां पोइ इमरान खान जी हुकूमत ख़तम थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची एयरपोर्ट ते आजियां कई वेंदी। सिहत खाते पारां इस्लामाबाद, कराची ऐं लाहौर जे हवाई अॾनि ते अॼु खां कोरोना रैपिड टेस्टिंग जो फ़ैसिलो ओमिक्रॉन जी नई क़िस्म साम्हूं अचण बाद कयो वियो। सिहत जे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल जे हिदायतुनि ते रैपिड टेस्टिंग जो फ़ैसिलो कयो वियो। भारतीय राजधानी नई दिल्लीअ में 4 माड़ इमारत खे बाहि लॻी वई। 27 ॼणा सड़ी फोत, 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। भारतीय फायर ब्रिगेड खाते जो चवणु आहे त मोकंडा वारे इलाइक़े में हिक कारोबारी इमारत खे शॉर्ट सर्किट जे करे बाहि लॻी वई, जंहिं सबबि पूरी इमारत खे बाहि वकोड़े छॾियो। 70 खां वधीक माण्हू इमारत में मौजूदु हुआ। फाथल माण्हुनि खे दरनि जे शीशा भञी रसीअ जी मदद सां ॿाहिरि कढियो वियो। बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। 2 ॼणनि खे बाहि ॾियण जे शक में गिरफ़्तार बि कयो वियो आहे। लाड़कानो भरिसां हादसो, 2 ॼणा फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। वगण बाईपास वटि टायर ब्रस्ट थियण सबबि कार कल्टी थी पई। हादसे में अरबेली ख़ातून ऐं 7 वरहनि जी काइनात थॾे ते दम धणीअ हवाले कयो। ज़ख़्मियुनि खे चांडका इस्पताल लाड़कानो मुंतक़िल कयो वियो। सजावल में राइस मिल मां नौजवान जो हथ पेर ॿधल फाहो खाधल लाश जी सुञाणप पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार थी। पुलिस मढ़े इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच जारी आहे। ऐं मुल्क जे अक्सर इलाइक़नि में अॼु बि सख़्त गर्मी। सिंध में सभिनी खां वधीक गर्मी। नवाबशाह, नौशेरो फेरोज़ ऐं थांगड़ में 49 डिग्री रिकॉर्ड। दादू ऐं लाड़काने में 48 डिग्री। उमरकोट, मीरपुर ख़ास, जेकमाबाद ऐं घोटकीअ में 47 डिग्री रिकॉर्ड। मिठीअ में, हैदराबाद, जामशोरो, शिकारपुर, सखर ऐं ख़ैरपुर में 46 डिग्री। बदीन ऐं ठट्टे में 43 डिग्री गर्मी रिकॉर्ड कई वई।